नक्शबंद जो इमाम हजरत इमाम रब्बानी मुझो मुर्शिद चो सुभान अल्लाह हाथ मथे खड़ी चो सुभान अल्लाह मानन जा खतीब था जनु की खंकर कंद वाह 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 किराए ते वठी मानू वाह वाह कराइन तहां त हक वारी जमात आयो तई जोर सा सुभान अल्लाह चो कंजारो भजे शैतान भजे अवां जो आवाज मदीने पुजे इमाम रब्बानी जे जमाने में जलालुद्दीन अकबर वक्त जे डिक्टेटर बादशाह बदरबार उठायूं हिकड़ी दरबार जंहिंजो नालो रखी दरबार मुहम्मदी वी दरबार जंहिंजो नालो रखी दरबार अकबरी उनखे मदीने जे मीर सां दुश्मनी हुई हबीबन सां बोझ हुयो एतिरे क़दर ज़ालिम बादशाह जो पंहिंजे ज़माने में शराब जा अड्डा खोल रही जुआ जा अड्डा खोल रही शराब हलाल करार ॾिनई जे हाणे सरदार शाह मौसीकी हलाल करार दिनी जे बाबा मां तहां के तोल ॾींदो साव धमचर मास्तर तहां जूं न्याणियूं तहां जा बचड़ा वेठा हुजन ऐं मास्तर वेही तबलो वजाए दबड़क 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 मास्तर वेही दुल वजाए मास्तर वेही बाजा वजाए ओ सुन्नियो तहां खां मां खुदा जो वास्तो ॾेई थो पुछां सच्ची ॿुधाइजो तहां जूं न्याणियूं वेठियूं हुजन उन्हनि जे साम्हूं दुल वजन तहां खे कबूल आहे ॻाल्हायो छो नथा हथ मथे खणी ॻाल्हायो न अहिड़ा मास्तर अचनि त पादर हणी स्कूल मां कढो उन्हनि खे चओ असांखे दुल कबूल न आहिनि चओ असांखे दुल कबूल न आहिनि असांखे धमचर कबूल न आहिनि असांखे कबूल आहे क़ुरान कबूल आहे हदीस अकबर बादशाह दरबारूं ठाहियूं हिकड़ी दरबार जंहिंजो नालो रखी अकबरी ॿी दरबार जंहिंजो नालो रखी मुहम्मदी जेका अकबरी दरबार उन दरबार में शराब उन दरबार जे अंदर जुआ उन दरबार जे अंदर बुराई जा अड्डा उन दरबार जे अंदर औरतूं उन दरबार जे अंदर शराब खाना जे हिन दौर में माण्हू दीन ला कोन निकिरंदा उन दौर में भी माण्हू अकबर जे अकबरी दरबार में पिया वञनि वरी जेका मुहम्मदी दरबार ठाही उन दरबार में फिटल विहाणा फिटल कंबल फिटल गालीचा फिटल गिलास मुझे मुर्शिद हजरत इमाम रब्बानी के खबर पई पान उता पंहिंजे दरगाह ता पंहिंजे मुरीदन सां गॾु आगरे में तशरीफ वठी आया सुभान अल्लाह जिथे वली उते डप न जिथे डप उते वली न इमाम रब्बानी आयो दरबार थी अकबरी शराब कबाब सुअर बेदीनी मुंह ओडे पिया वजन ऐं जेका मदीने जे मीर जे नाले दरबार उन में पुरानियूं शयूं रखी इमाम रब्बानी खे अखियुनि में लुड़काया पाण रोई पंहिंजे रब जे दरबार में अर्ज़ कयूं ओ मुंहिंजा करीम रब हिन तुंहिंजे नबीअ जी तौहीन कई आहे तुंहिंजे नबीअ जी तनक़ीस कई आहे अकबर हाणे ज़िंदा रहण जे लायक कोने को मुझे मुर्शिद जो हथ मथे खया ओचतो हवाऊं लगियो अकबर जी दरबार पटजी वई अकबर जे तख्त मां एकड़ो किलो नितो मथे में लगुस मरी वियो अकबर जो मरी वियो अकबर खां पोइ संदसि पुट जहांगीर तख्त ते वेठो आहे जहांगीर जो तख्त ते वेठो त जहांगीर वरी शराब में धुत हूंदो हो पहिरियां जे मां पंहिंजे पी वारो साॻियो मज़हब हलाया शराब कबाब मस्जिदूं वीरान क्यों सही सब मौलवी पीर ठही वेंदे रुगी माल हला माल जागो था जागो ना हाणे तव्हां जे ख़िलाफ़ ॻाल्हि थींदी त किथां जागंदो माल हला माल माल हलाईंदे त वॾा वॾा मौलवी पिया सजदा कनि इमाम रब्बानी हिकड़ो पीर ओहो सजदो तज़ीमी न कंदो
जे कीअं कोन कंदो मां पंहिंजे दरबार जे साम्हूं नंढड़ो दर थो हणायां उन दर मां पाणे झुकी दो माण्हू खे चवंदुसि ॾिसो कीअं मुंहिंजे आॾो झुकियो मुंहिंजा महबूब मदीने जा साईं था फरमाइनि इत्तक़ू फिरासतल मुमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह मोमिन जे फिरासत खां डिॼो छो त उहो रब जे नूर सां ॾिसंदो आहे मुंहिंजे मुर्शिद इमाम रब्बानी खे घुराई इमाम रब्बानी आयो परे खां जो दर ॾिठई समझी वियो त बादशाह जी नीयत ख़राब आहे पाण पंहिंजो मथो मुबारक अंदर दाख़िल न कयूं पहिरियां पंहिंजे पेर मुबारक खे खणी अंदर दाख़िल करे हीअं इशारो करे फरमायो ओ बादशाह ओ बदबख्त बादशाह तो जहिड़ा कई बादशाह मूं इमाम रब्बानी जे कदमनि में पिया आहिनि जिथे वली उते डप न जिथे डप उते वली न है वाह वाह मुर्शिद हाजिर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर अल्लामा इकबाल जामियतुल अज़हर वियो इकबाल मिस्र चिट्ठी लिखी मोहम्मद इकबाल सियालकोटी मिन हिंद इकबाल सियालकोट वारो जामिया अज़हर वडी यूनिवर्सिटी उते जा वडा वडा आलिम डॉक्टर सभई आया इकबाल सियालकोटी इकबाल सियालकोटी इकबाल सियालकोटी जी मां इकबाल चयो वडे आला वाला मूंखे त तई सुञाणंदा बि कोन आयो ही भला ॿाहिरि कीअं निकिरी आयो यार तुझे नाले जे पोयां लिखियल आहे सियालकोटी इहो सियालकोटी मौलाना अब्दुल हकीम सियालकोटी जे तफसीर बेज़ावी जो हाशो लिखियो असी उन जे हाशे खे पढ़ी सबक पढ़ाईंदा आहियूं उन अब्दुल हकीम सियालकोटी जेके जामिया अज़हर वारा मञीन उन अब्दुल हकीम सियालकोटी बि इमाम रब्बानी जी गुलामी अल्लामा इकबाल पियो चवे हाजिर हुआ में शेखे मुजद्दिद की लहद पर जो खाक के है ज़ेरे फलक मतले अनवार अरे गर्दन न झुकी जिसकी जहांगीर के आगे अल्लाह ने बर वक्त किया उसको खबरदार